अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 297 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 298 किस्त नंबर 78। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जगह ते ॾिसो त हिते या त कैमरामैन जे हथ जो कुझु हिसो नज़र अची रहियो आहे या त वरी माइक मैन जे हथ जो कुझु हिसो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीउ ॾिसो हिते या त माइक मैन जे हथ जो हिकु हिसो आहे या त वरी कैमरामैन जे हथ जो हिकु हिसो हिते चुरपुर करे रहियो आहे। दोस्तों इहो कंफर्म कोन्हे पर ॿिन्ही मां हिक जो लॻे थो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हां सम्झी सघिया या न। मिस्टेक नंबर 299 किस्त नंबर 78। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों त कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 300 किस्त नंबर 78। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु कमदार कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों हिन वक़्तु कमदार कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों इहा कमदार जी सभ खां वॾी मिस्टेक आहे। दोस्तों हिन कमदार खे हिन सीन हलंदड़ दौरान कैमरामैन निहारणु खपे हा। दोस्तों अञा सीन ख़तम ई न आहे थियो त कमदार अॻु में कैमरा ॾांहुं निहारे पियो। इन जो मतिलबु त कमदार जो ध्यानु इन सीन में न आहे ऐं न वरी डायरेक्टर कमदार खे सम्झाए सघियो त कैमरा में न निहारणो आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 301 किस्त नंबर 78। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन टीवीअ ते गौर कयो त दोस्तों हिन टीवीअ जे शीशे ते कैमरा जी बत्ती नज़र अची रही आहे। हीउ ॾिसो दोस्तों हिन टीवीअ जे शीशे ते कैमरा जी लाइट साफ़ नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 302 किस्त नंबर 78। दोस्तों हिन बि सीन में तव्हां हिते टीवीअ जे शीशे ते गौर कयो त दोस्तों हिते बि तव्हांखे कैमरा जी लाइट जी रिफ्लेक्शन नज़र ईंदी। हीउ ॾिसो दोस्तों हिते बि दोस्तों कैमरा जी लाइट जी रिफ्लेक्शन नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों उन खां अलावा इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।